पका कयो। असांजो ॻोठ हाजी मुरीद बिकक ॻोठ जेको हिन मुल्क जे वजूद में अचण खां अॻु जो आहे, कॾहिं बि ॻोठ आहे पर उहो कच्ची आबादी में आहे। जॾहिं पासे में फिरदौस कॉलोनी आहे, उहा पकी आहे, उहा असांजी सोसाइटी आहे, पकी आहे। त इहे चीज़ूं असांखे इन्हनि में असां पंहिंजे ॻोठ जेका पंहिंजा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे पका करे ॾिसो। तव्हांखे हिकिड़ी चांस मिले थी, मां तव्हांजे थ्रू सिंध जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे बि हथ ॿधी अर्ज़ु कयां थो, कराची में सिंधी माण्हुनि जी मालिकी कयूं। छो त कराची में हे जेके साईं जेको नयूं कॉलोनियूं ठहियूं आहिनि, जीअं बैरिया कॉलोनी आहे या ॿियूं कॉलोनी आहे, इन्हनि में जेका आबादी थिए थी उन्हनि में छा आहे, सिंधियुनि जो परसेंटेज छा आहे? असां त उन्हनि जी मुखालफ़त उन करे कईसीं त असांजे ॻोठनि ते उन्हनि बिल्डोज़र पे घुमाया। बैरिया जो जेसि ताईं तालुक आहे, बैरिया जो असां बैरिया जे वजूद में अचण खां अॻु में असां मुखालफ़त कईसीं। असांखे जॾहिं ख़बर पई त बाबा ॻोठनि में जेके एजेंट अहिड़ा निकिता जिन माण्हुनि खे चयो त बाबा सिर्फ़ु कागर ॾियो, पैसा वठो। 3 लख रुपया एकड़, 2 लख रुपया एकड़ ते माण्हुनि कागज़ ॾिना। माण्हुनि खे इहा ख़बर बि कान हुई। ऐं ॿियो मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अॻे चवंदा त भाउ ही ज़मीन केरु केॾां खणी कोन वेंदो, भाई ही पट हिते पियो आहे, केरु खणींदो। हिन वक़्तु बैरिया में ईअं थियो आहे जो हितां खां 60 या 100 किलोमीटर परे मुएदान आहे, उते 2 लख रुपया एकड़ ज़मीन वठी उन जा कागर हिते हाणे बैरिया में फिट थिया आहिनि। ॿियो, पीपुल्स पार्टीअ वॾा में वॾी जेका ग़लती कई आहे, मली डेवलपमेंट अथॉरिटी ऐं लियारी डेवलपमेंट अथॉरिटी जेका ठाही आहे, उहा सिर्फ़ु इन करे कई आहे त कब्ज़ा माफ़िया ऐं जेको ही बिल्डरनि खे या हाणे साईं MDA ये ज़मीन फलाणे खे ॾेई छॾी। अरे बाबा कहिड़े कानून तहत MDA ॾे थी? तव्हां ॾिठो हूंदो मेहमान जे पुठियां हिकिड़ा छुटनि जो ॻोठ हो, उते हिन MDA चढ़ाई कई, उते हिकिड़ो माण्हू शहीद कयऊं, उते असां एहतजाज कयो। त बाबा असल में जेके धरती धणी आहिनि, जेके तव्हांजे मुल्क जे वजूद में अचण खां अॻु में धन बि हुननि, तव्हां हुनखे MDA में हणी छॾियो, तव्हांजे लियारी डेवलपमेंट अथॉरिटी ॾेई छॾियो। ऐं MDA जो चेयरमैन अहिड़ो तअसुब परस्त जे हास्यकार सिंधियुनि जा जेके 100 साल पुराणा ॻोठा उते मसमार कराए उते सोसाइटियूं आबाद कयऊं। अॼु तव्हां वेंदव त तव्हांखे पट झंग नज़र ईंदो, पर तव्हां जेके दिड़मियूं जेके निशान लॻनि था, इहा ख़बर पवंदी त हितां 500 एकड़ फलाणे जा आहिनि, कंहिं पंजाबी जा आहिनि, कंहिं हज़ारे वारे जा आहिनि, ऐं इहे सभु उन्हनि खे अलाट थियल। तंहिं करे असां हिकु दफ़ो ॿीहर मां चवां थो त जेके बि हिते जा ऑफिसर आहिनि, जेके बि सिंध जा, ख़ासि सिंध सरकार आहे, सरकार पंहिंजी पॉलिसी करे। बाबा ठीकु आहे, तव्हां हिकिड़ी सियासत कयो था, तव्हां सां उर्दू ॻाल्हाइण वारा बि गॾनि, तव्हां सां बि धारिया बि गॾनि। ॾिसो हाणे सर्वे थी आहे, हिकिड़े हमरा लिखियो आहे त माना सिंध जा कराची में जेके MPA पंजाबी ॻाल्हाइण वारा केतिरा आहिनि ऐं सिंधी ॻाल्हाइण वारा केतिरा आहिनि ऐं MLA केतिरा आहिनि। त ही पंहिंजी सियासत चमकाइण लाइ करे सिंधी जेको सौदो कनि था, इहो तमामु ग़लति आहे। साईं, असांजे प्रोग्राम जो टाइम ख़तमु थो थी वञे। इनशाला वरी ॿीहर तव्हां सां ॿिए प्रोग्राम में कचहरी थींदी। त असां पंहिंजे नाज़रीन खे, पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंध सरकार ऐं सिंध सरकार खे बि इहा ई वेनिती था कयूं त सिंध सरकार हिते सिंध हीअ जेका कराची आहे उहो सिंध आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके हिते माण्हू अची आबाद थिया आहिनि, उन्हनि जे आबादकारी जे हवाले सां, उन्हनि खे घर ठाहे ॾियण जे हवाले सां, उन्हनि खे रोज़गार ॾियण जे हवाले सां, उन्हनि जे बचनि जे तालीम जो बंदोबस्तु करण जे हवाले सां जेसिताईं सरकार सीरियस न थींदी त हिते असांजो सियासी इज़हार न थी सघंदो। ऐं असां बि सिंधी माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त जेके बि कराची में सिंधी माण्हू रहनि था, उहे शनाख़ती कार्ड ते आरज़ी पतो ऐं मुस्तक़िल पतो कराची जो लिखाइनि ऐं वोट बि कराची में दाख़िल कनि। त मां सम्झां थो त ईंदड़ इलेक्शन में असां पंहिंजो हिकिड़ो सियासी इज़हार करे सघूं था त हिते घटि में घटि 50% जेके आहिनि सीटूं क़ौमी असेंबलियूं जो हुजनि या सूबाई जो हुजनि, उहे सिंधी माण्हू खणी सघनि था ऐं उन सियासत ज़रिए सिंध जी ख़िदमत करे सघनि था। साथियो, वरी सुभाणे ॿिए कंहिं मौज़ूअ ते ॿिए कंहिं महिमान सां तव्हांजे ख़िदमत में गॾु हूंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।